खिप्रो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो ढिलियार जे ॻोठ फ़कीर मोहम्मद हिंगुरजो जी ओताक ते हाजी बुरहानुद्दीन हिंगुरजो में खिप्रो जे सियासी समाजी अॻवान हाजी खान मोहम्मद हिंगुरजो जी तंज़ीम अल बुरहान सोशल सर्विसिस जे तावन सां हिकु ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे डॉक्टरनि जंहिंमें फिजिशियन डॉक्टर लतफ़ मेमण हैदराबाद, औरतुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टराणी लेडी डॉक्टराणी रशीदा उर्स हिंगुरजो हैदराबाद, लेडी डॉक्टराणी चंद्रा कुमारी खिप्रो ऐं ॿारनि जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर भरत कुमार खत्री, चमड़ी जे बीमारियुनि जो माहिर डॉक्टर भागचंद भगवान दास ॿोॾ मुतासिर इलाइक़े जे आयल 500 मरीज़नि जो इलाज कंदे मुआइनो करे मुफ़्त में दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। डॉक्टर अशरफ हिंगुरजो, डॉक्टर अब्दुल रहीम हिंगुरजो फ्री मेडिकल कैंप में ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं, जॾहिं त आयल मरीज़नि जे लाइ लंगर जो पिणु बंदोबस्त कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।